ॿिए कंहिंजे लाइ कुझु करण खां वधीक ख़ुशी मूंखे कोई ॻाल्हि में लॻंदी न आहे, पर मूंखे इहा ख़बर आहे कि मूंखे पंहिंजे लाइ बि कुझु करिणो आहे। तव्हांखे ख़बर आहे, सॼो मामले में संतुलित रहणु ज़रूरी हूंदो आहे। सचेत रहणु, जाॻींदो रहणु, इन जो मतिलबु आहे अनुशासन, मन जा शांति, हर वक़्तु सचेत ऐं जाॻींदा, छो त तव्हांखे विरोधी खां ख़बर पवंदी आहे कि तव्हां कहिड़ी तलाश में आहियो ऐं उहो जेको शत्रु आहे तव्हांजे ख़्याल में ॾाढी मुश्किल पैदा कंदो आहे। 35 साल पहिरीं मां सच में बाइबल में अध्ययन शुरू कयो हुयो। मां तव्हांखे ॿुधायां थी पंहिंजे जीवन जे संतुलन रहण जे बारे में, ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी उहो उन सां गॾु चुनौती रखणु, उन सां गॾु रहणु, ऐं उहो शयुनि मां हिकु आहे जेको असांखे भरियल रहणो। असांजे साम्हूं उहो कहिड़ी बि ॻाल्हि अचे, असांखे असंतुलित न रहणो आहे ऐं वधीक कुझु न करिणो आहे। जेको वधीक कंदव त शैतान खे खेल में अची वेंदव ऐं उते बीह रहंदव मैदान में। अगरि तव्हां उहो न कंदव त तव्हांखे खणी अचिणो पवंदो, उहो चङी तरह तव्हांखे खाओ ऐं तव्हांखे तकलीफ़ न अचे ऐं तव्हां उन खां पैसा ख़र्च कयो। अगरि तव्हां एतिरा नीट एंड क्लीन रहंदा आहियो, सॼो वक़्तु सफ़ाई, पॉलिशिंग एंड स्क्रबिंग कंदा रहंदा आहियो, जीअं तव्हांजे घर में कोई बीह बि नथो सघे ऐं साह बि नथो खणी सघे, इहा तकलीफ़ आहे। अगरि तव्हां पंहिंजे घर में, तव्हां मां केतिरा ॼणा सम्झा कि मां छा थी ॻाल्हाइणु चाहियां, तव्हांखे संतुलित रहणो आहे जीवन में। पंहिंजे जीवन जे हर क्षेत्र में मुंहिंजे ख़्याल सां असांखे कसरत करणु घुरिजे। मुंहिंजे ख़्याल सां तव्हांखे बाइबल जो अध्ययन करणु घुरिजे। बाइबल स्टडी ग्रुप में वञो अगरि तव्हां इहो करे सघो था। पंहिंजे पाण असल में एतिरो ई करणु खपे। कुझु माण्हू वधीक आत्मिक थी वेंदा आहिनि ऐं धरतीअ लाइ कुझु बि न करे सघंदा आहिनि। मुंहिंजो मतिलबु आहे प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, हमेशह कुझु न कुझु चवंदा रहंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि कि असां कयो आहे, कंहिंजी मदद न कई। असांखे सिखणो आहे कीअं संतुलित रहूं। प्रभु असांजे अस्तित्व में हर क्षेत्र में परवाह कंदा आहिनि ऐं असांजे भौतिक शरीर जी देखभाल ज़रूरु कंदा आहिनि जेतिरी ज़रूरत आहे। ऐं जीअं असांखे अॻियां वञिणो आहे, कुझु मशीन वठणी आहे जंहिंजे सारे असांखे स्टोर वञिणो ई पवंदो। जीअं असांखे पंहिंजे ख़्याल सां उहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि वक़्त ते, त असांखे पंहिंजे पाण सां उहो वक़्तु कढणो पवंदो, उहा देखभाल करणी पवंदी। मूं वटि हुन जे लाइ वक़्तु कोन्हे, मां वक़्तु नथो कढी सघां। अॼु मां हिते मां जी भूमिका निभाइण वारी आहियां ऐं तव्हांखे प्रैक्टिकल एडवाइस ॾियण वारी आहियां। तव्हांखे शयुनि जी देखभाल करण जी ज़रूरत आहे। तव्हांजी चमड़ी, तव्हांजा ॾंद, तव्हांजा नंहं, तव्हांखे कुझु एक्सरसाइज करणु खपे। तव्हांखे ज़रूरत आहे निवेश करण जी सुठी क्वालिटी जी खाधे में। हर वक़्तु अहिड़ी ताक़त में कोन रहो, बसि कुझु बि खाईंदा रहंदा आहियो। घणो खाजा पिस्ता खाओ तव्हां जंहिंमें पोषण हुजे। अधु वक़्तु न्यूट्रिशन ते हिकु सुठी किताबु पढ़ो ऐं हिन जे बारे में सोचो। तव्हांखे हमेशह कुझु सिखणो आहे। कहिड़ो बि लेबल लिखियलु हुजे, तव्हां पुछो छा आहे इहो। तव्हांखे हमेशह सुठी क्वालिटी वारी शयूं खाइणु खपे ऐं पैसा ख़र्च करणु खपे। उन शयुनि ते पैसा ख़र्च कयो एक्स्ट्रा, जंहिंसां तव्हांखे कुझु मिले। तव्हां वक़्तु वठो, उहो वक़्त सां तव्हां उहो सभु कुझु कयो। कुझु सुठो सामान वठण जे लाइ तव्हां सभु माण्हू मुंहिंजी तरफ़ ॾिसंदा आहियो। जीअं हिन सां यीशु जो छा लेन देन आहे? मां बसि इहे चाहींदी आहियां कि तव्हां मूंखे यीशु जे बारे में ॿुधायो। ॾिसो, इहा ई असांजी वॾी तकलीफ़ आहे। असां बसि वेठा ईंदा आहियूं, प्रभु यीशु, असां तुर बि अकुल न इस्तेमालु कंदा आहियूं ऐं असांजो कॉमन सेंस ई कोन्हे। बम्पर स्टिकर लॻाए रखियो आहे त असांखे हर कोई इहो ई सोचींदो आहे असां पागल थी विया आहियूं। ओ गॉड, हर वक़्तु माण्हू मूंखां पुछंदा आहिनि। हर दफ़े जॾहिं मां इंटरव्यू ॾींदी आहियां, इहो ई सवाल पुछंदो आहे, असल में 10 दफ़ा, कि तव्हां कीअं पंहिंजी प्राथमिकताउनि खे सही रखंदा आहियो मिनिस्ट्री में। हिकु ज़ाल, मां ऐं उहा लेखिका ऐं जेकी सभु ॻाल्हियूं आहिनि। ऐं मूं वटि प्रभु मूंखे सही जवाबु ॾिनो आहे। मां चयो, मां हमेशह
हुनखे सुलझाईंदी रहंदी आहियां। मुंहिंजे ख़्याल सां बसि मुंहिंजी प्राथमिकता साफ़ आहे। शायदि अॼु तव्हांजे साम्हूं साफ़ हुजे, कल्ह छो त असांजे मथां खोड़ ज़ोर था ॾियनि ऐं असांजी जाम डिमांड्स आहिनि ऐं असांखे सिखणो आहे कि कंहिंजे लाइ असांखे चवणो आहे, कंहिंजे लाइ न चवणो आहे ऐं असांखे कंहिंखे लाइ छा करिणो आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधायां थी कि को न को आहे। ॾिसो, मां उहो न चयो तव्हांखे जेको संदेश वणे, या मां कुझु माण्हू अञा ताईं शौर कोन्हनि कि हिते सोचियो आहे कि मां छा करे रही आहियां ऐं टेलीविज़न ते उपदेश ॾेई रही आहियां, ॿुधाए रही आहियां, कुर्बानी ॾेई रही आहियां। मां इहो नथी चाहियां कि तव्हां इहो ॾिजो। इहा चरित्रता आहे प्रभु जे वचन में, इहा कुर्बानी जेकी ॾियणी आहे। ऐं जाम दफ़ा असांखे चवणो पवंदो आहे कि असांखे मौक़ो मिलियो आहे उहो करण जो जंहिंजी ज़रूरत हुई असांखे। मूंखे पाण खे लाइ कुझु करिणो आहे, ईअं न कयो तव्हां। मां थकल आहियां, मां सुम्ही थो पवां। अगरि तव्हां थकिजी पिया आहियो त बिना कुझु करे, हमेशह बेकार जी ॻाल्हियूं करे तव्हां निपटी सघंदा आहियो हर क़िस्म जे इंसान सां, ऐं जंहिंमें तव्हां कुझु बि ख़बर कोन्हे। हिकु मैनिक्योर पेडिक्योर, ख़ैर बसि चओ, कुझु देरि लाइ मां तव्हांखे कुझु कोन ॾिसंदव ऐं मूंखे ख़बर आहे मूंखे पंहिंजी देखभाल कीअं करणी आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त मूंखे कीअं वर्ताव करिणो आहे। जीअं क़यामत अचण वारी आहे त असांखे ख़बर पए, कि मुंहिंजो मतिलबु आहे असांखे ख़बर हुजे। ऐं असांखे ईअं लॻंदो आहे ख़ाली 2 मिंट लॻंदा उन माण्हू सां ॻाल्हाइण में। ॾिसो, अहिड़ी कहिड़ी हालत थी वई आहे असांजे समाज जी, ऐं असां हमेशह ईअं ई ॻाल्हियूं कंदा रहंदा आहियूं कि असांखे छा करिणो आहे ऐं असां छा करे रहिया आहियूं, छिंजे लाइ करे रहिया आहियूं। ख़ैर, उन्हनि खे हमेशह तव्हांखे सम्झाइणो आहे ऐं तव्हांखे सुलझाइण जी कोशिशि करणियूं आहिनि। मां हीअं करे थो सघां, मूंखे ईअं नथो लॻे, मां ईअं नथो करे सघां, इहे ॻाल्हियूं तव्हां न कयो। अहिड़ी जाम सारी ॻाल्हियूं आहिनि। तव्हां सेलफोन्स आहिनि, इंटरनेट आहे, 24 कलाक आसे पासे में कुझु न कुझु आहे, ऐं तव्हां ज़िम्मेदारियूं आहिनि। अॼु दुनिया में बिल्कुलु ई मटियल आहे ऐं उन जॻह ते फाइनली असां छा करे रहिया आहियूं असांखे ख़बर न आहे। अगरि तव्हां इंतज़ारु था कयो उन वक़्त जो कि जीअं तव्हांखे बदिलणो आहे, त तव्हां पंहिंजे पाण खे इहो सम्झाए वठो कि तव्हां पंहिंजे पाण खे उहो मटाए करे रहंदव ऐं उहो इंतज़ारु पूरो करे छॾींदव। ध्यानु रखिजो इन ॻाल्हि जो कि तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झणी आहे। ख़बर अथव, मां पंहिंजे 5 उमिरि में ऐं पहिरें मूंखे इहो मिलियो हुयो कि मूंखे बचपन ॼाणणो हुयो, मौक़ो कोन मिलियो। मुंहिंजो पीउ मुंहिंजो शोषण कंदो हुयो, मूंखे बचपन जो मौक़ो ई कोन मिलियो। मुंहिंजे अंदरि हिकु स्वस्थ ॿारु कोन हो। मां बसि जीवन जीअंदी हुयसि ऐं ज़िम्मेदारी कम ऐं ॿुधाईंदी हुयसि कि प्रभु तव्हां मूंखे छा ॾिनो आहे ऐं मां हाणे 86 साल जी आहियां। पर हिकु शइ मां सिखी आहे कि मां इहो पक कयो, मां हर ॻाल्हि जो मज़ो वठंदमि। जेको मां कयो, मां इन जो मज़ो वठंदमि। मां लंच जो मज़ो वठंदमि, मां हिकु ॾींहं जो मज़ो वठंदमि, निंड जो मज़ो वठंदमि, हर ॻाल्हि जो मज़ो वठंदमि। मां सोचींदी आहियां अगरि मां इहो कमु पूरो कंदमि त मां मज़ो वठंदमि। ख़ैर, अगरि बसि मां इहो कमु कयो आहे त मां हिन में ख़ुशी ठाहींदमि, इन जो मज़ो वठंदमि, ख़ुशि रहंदमि। मां हिन महिल ख़ुशि आहियां। कीअं थींदो अगरि कोई चवे मां हिन महिल ख़ुशि आहियां, मां हिन जो मज़ो वठंदमि। मां तव्हांखे 1 मिंट लाइ कुझु सेखारणु चाहियां थी। माण्हुनि लाइ कुझु करणु, शयूं करणु बंदि करे छॾियो, प्रभुअ जे लाइ कयो। मूंखे अॼु जाम मज़ो थो अचे इन में जेको अचणु खपे। तव्हां मां कुझु माण्हू नंढी नंढी ॻाल्हि ते पंहिंजे पाण खे वंचित रखंदा आहियो। घणे सालनि ताईं तव्हां पंहिंजी हालत ईअं कई आहे। मां तव्हांखे अॼु ॿुधायां थी, उन ॻाल्हि खे ख़तमु करे छॾियो, विसारे छॾियो हुन ॻाल्हि खे। इहो चवणु शुरू कयो, मूंखे ख़ुशि रहणो आहे, ॿिए कंहिंजो कमु न करिणो आहे, प्रभुअ लाइ ख़ुशि रहणो आहे। मुंहिंजे विच में मूंसां गॾु प्रभु आहे, इन जे बारे में प्रार्थना कंदमि। ऐं अगरि ॿियो कुझु न थी सघे त हे सेवक जेको शरीर जे हिस्सा सां तव्हांजो स्वामी आहे, सभिनीनि ॻाल्हियुनि में उन जे लाइ हुकुम जो पालन कयो, माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ कोन कयो। छाकाणि त जेको उहो काम आहे उहो तव्हांखे डप जे अंदरि विझंदो ऐं उहो तव्हांजे अंदरि उहो कामना आणींदो।
बाथरूम सफ़ा करण वारो, CEO कंपनीअ जो, कार पार्क में ड्राइविंग करण वारो ॿारनि जो, ऐं अगरि घाह लॻाइण वारो, ऑयल चेंज करणी पए कार जी, जेको बि कमु आहे तन मन धन सां कयो ऐं इहो सम्झी करे कयो माण्हू लाइ नथा कयो, प्रभुअ जे लाइ कयो था। छा मां तव्हांखे कुझु ॿुधाए थी सघां? मूंखे उमेद आहे तव्हां मूंखे ग़लति न सम्झंदा। प्लीज़ मूंखे ग़लति न सम्झिजो। ॾिसो, मां तक़रीबन आज़ादु आहियां तव्हांखे इम्प्रेस करण जी ज़रूरत सां। ऐं वधीक ई चिंता करण में कि तव्हां छा सोचींदव, छो त मां आज़ादु आहियां। जेको मां आहियां हुजणु खपे जॾहिं तव्हां आज़ादु हूंदा आहियो। ॿुधायो, पर उहो तव्हांखे मज़ो ईंदो इहो इन जे करे न आहे। ईमानदारी सां ॿुधायां, सचमुच हिते प्रभु जे लाइ आहियां, छो त मुंहिंजे ख़्याल सां उहो चाहींदा आहिनि ऐं मां उहो अगरि इहो सिखी सघां। मूंखे इहो सिखण में अहिड़ो वक़्तु लॻो ऐं ॾुखियो हुयो, ॾिसण न लॻो। मां तव्हांखे ॿुधायां, अगरि तव्हां इहो सिखी वरितो हिकु दफ़ो, जेको बि कयो, जेको बि करिणो अथव उहो कयो हिक जे लाइ, ऐं जेको बि तव्हां कंदा आहियो हिक लाइ कयो, सुठी तरीक़े सां कयो। प्रभु हमेशह असांखे ॾिसंदा आहिनि ऐं हर ॻाल्हि जेको तव्हां कंदा पिया आहियो अगरि तव्हां कयो दिलि सां, गहराईअ सां, ऐं ख़ैर प्रभु तव्हांखे ईमानदारीअ सां इनाम ॾींदा ऐं तव्हांखे ॿुधाईंदा कि माण्हू में ख़ुशि कीअं रहणु खपे। खोड़ दफ़ा असांखे ईअं लॻंदो आहे त असां कयो पर असां सां प्रभु नाराज़ आहे। ईअं न आहे, गुस्सा थी वेंदा आहियो, तकलीफ़ थींदियूं आहिनि। तव्हांखे छड़ो ज़रूरत आहे वेही करे पंहिंजे पाण सां। मां दरअसल उन माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियां थी जेको असांजे लाइ कमु कंदा आहिनि। उहो छड़ो इन वजह सां कमु न कंदा आहिनि कि पघार त पोइ इन हफ़्ते ख़ुशि कोन रही था सघनि। मुंहिंजो मतिलबु आहे त असां माण्हुनि खे सुठी पघार ॾींदा आहियूं हिकु ई मक़सद सां, जीअं उहो पैसा कमाइनि ऐं असां वटि कमु करनि। तव्हांखे ॿिए किथे कमु करण जी काई ज़रूरत कोन्हे ऐं तव्हां हिते हुजो। तव्हां हिते हुजण खां पोइ ज़रूरत आहे कि तव्हां उन में इहा असाइनमेंट पूरी करे छॾियो कि प्रभु तव्हांखे ॾेई छॾियो आहे कि तव्हांखे हिते रहणो आहे। मक़सदु कुझु बि हुजे, तव्हांखे हुते हुजणु खपे। मां इहो कयो आहे, मां उहो कयो आहे, मां सॼी उमिरि ईअं कयो आहे, मां सेवा कई आहे, मां सॼी जीवन ईअं कयो आहे, मां उहो कयो आहे, सॼो जीवन हमेशह ॿियनि जी सेवा में गुज़ारे छॾियो आहे। मूंखे अञा ताईं कुझु न मिलियो आहे। मुंहिंजो छा थींदो, मां ईअं कीअं करे थो सघां। मुंहिंजे लाइ केरु सोचींदो कोन्हे। इन में तव्हांजी पंहिंजी ग़लती आहे। तव्हां ओतिरा ख़ुशि नथा लॻो जेतिरो मां थी चवां। तव्हांखे ख़बर अथव छो? ऐं मां सम्झंदी आहियां कि तव्हां ॿुधो ऐं पाण जे मथां तव्हां इहो कयो। मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त असांखे इहो करिणो आहे ऐं असां चऊं किटी पार्टी पसंदि आहे। जीअं देव गोल खेॾणु वेंदो हुयो ऐं हिन सां मां घर में वेही करे रोआं पई। कीअं चरियापा आहे हीअ। ख़बर अथव, उन गोल खेॾणु बंदि न कई, कुझु बि न कई। मां पंहिंजे लाइ कुझु करण लाइ सोचियां ऐं पोइ मां इहो चयो कि मूंखे हीअं करिणो आहे, भली वञ तूं। ऐं मां हुनखे चयोमांसि वञ, इहा सुठी ॻाल्हि आहे, वञ वञ। हाणे असांजी छुट्टी निबंदी आहे। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां कि अगरि तव्हांखे खोड़ साल ताईं शादीशुदा हुजणु खपे त तव्हांखे इहे ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। ऐं मुंहिंजो मतिलबु आहे कि तव्हांखे इहो सिखणो पवंदो कि तव्हांखे गुस्सो ख़तमु करिणो आहे। हाणे मां पोयां मुड़ी करे ॾिसंदी आहियां ऐं सोचींदी आहियां कि मां विश्वास कोन करे थी सघां इहो मां छा कयो आहे। इन ॻाल्हि में हफ़्तो भर सां ॻाल्हाए बि न थी सघां। ख़बर अथव छो? उहो जाम फनी हूंदो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे कि उहो असांखे इहो करिणो पवंदो आहे जंहिं महिल असांखे देव सां न ॻाल्हाइणो पए, पोइ मां चवां। ख़बर अथव हिकु ॻाल्हि जेकी मां एंजॉय कंदी आहियां, पंहिंजी उन ॻाल्हियुनि जी रुचीअ जेके मूंखे ॿुधायो हुई ऐं मां इनखे पंहिंजी लिस्ट में विझी छॾियो।
मां पंहिंजे मुड़ुस खे इंजॉय कंदी आहियां ऐं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थी कि तव्हां उनखे छड़ो इहो न सम्झो रिफ्रेशन करे उनखे नंढे नंढे करे मारे छॾियो ऐं तव्हां उन सां परेशान न थियो। तव्हां उन जो आनंद वठो जेको तव्हांखे वठणु घुरिजे। जाम ॼणा इन बिल्डिंग मां ॿाहिरि वञी करे चवनि कि लेडी तोखे ख़बर कोन्हे कि तूं छा पई करे, पर तव्हांखे ख़बर आहे त मां इहो ॻाल्हियूं कयां पई। माण्हुनि खे बि पंहिंजी ज़ालुनि सां सुठो रहणु खपे। तव्हां उहो कयो जेको तव्हांखे प्रभु चए थो। तव्हां हर शइ प्रभुअ लाइ कयो, लिखी करे कयो जेको तव्हांखे करिणो अथव, ॾिसी करे कयो, ॿुधी करे कयो, उहो कयो जेको प्रभु तव्हांखे चए थो। मुदे न्यारो इहो वॾो आहे, जाम वॾो आहे। हर दफ़े जॾहिं तव्हां कंहिंजे लाइ कुझु कंदा आहियो उन जी शिकायत कंदा आहियो, तव्हां पंहिंजो कल्ह विञाए छॾियो। आमेन। ठीकु आहे। हाणे भाउरो तव्हांखे 1 मिंट मूंखे झेलणो पवंदो, छो त इन में जाइफ़ुनि जे मथां हिकु नीति वचन आहे 31 में, इहो पूरो जाइफ़ुनि मथां आहे। पर हिते जेको सिद्धांत आयो आहे उहो तव्हांखे ॿुधायां थी कि तव्हां हिकु मर्द आयो ऐं न रखो। हिते बीह करे नीति वचन जे जाइफ़ुनि जे बारे में ॿुधण वारा आहियो, छो त मां तव्हांखे ॾेखारण वारी आहियां उहो कीअं हुई ऐं मां तव्हांखे ॿुधाइण वारी आहियां कि यकीन कयो ऐं हुन ते कोशिशि कयो कि उहो कीअं इंसान हुई। मां मज़ाक नथी कयां। जॾहिं मां पहिरियों वचन जी गंभीर स्टूडेंट आई हुयमि, मां सोचियो छी छी कीअं कोई ईअं थी थो सघे। ठीकु आहे, सभिनीनि खां पहिरीं वचन 10 इहो मर्दनि जे लाइ आहे। हिकु सक्षम अकुल वारी ऐं गुणवान ज़ाइफ़ा भली ज़ाल कोन मिली सकी, छो त अंग मुंग सां बि खोड़ वधीक आहे। ऐं अगरि उहो सुठी ज़ाल मिलंदी आहे त तव्हांखे उन जी तरक़ी करणु खपे। तव्हांखे उन जी तरक़ी करणु खपे। आमेन। हुन जे घोट जे मन में उन जे प्रति विश्वास आहे ऐं उनखे घटि ताईं इहा कोन थींदी आहे कि उहो पंहिंजे जीवन में सभु ॾींहं उन सां गॾु बुरो वर्ताव कोन कंदी आहे, भलो ई वर्ताव कंदी आहे। लेडीस, मां चाहींदी आहियां तव्हां घोट खे हिकु वचन ॾियो, तव्हां हर ॾींहुं उन जे लाइ कॉम्प्लीमेंट कंदव सभिनीनि जे साम्हूं। तव्हां इहो वादो कयो। मां इहो कोन चवण वारी आहियां मूंखे कॉम्प्लीमेंट कोन ॾियो। मां इहो कोन ॿुधो। हिकु कॉम्प्लीमेंट ॾियणी आहे तव्हांखे, ॿिए कंहिंखे कॉम्प्लीमेंट ॾियण जी ज़रूरत न आहे। मूंखे न ॾिनी। तव्हांखे पहिरें उहो करिणो आहे जेको तव्हां करे सघो। जेको पहिरीं खां ई शादीशुदा न हुजे, मां सोचियो बहितर आहे कि तव्हांखे कॉम्प्लीमेंट न मिले। इहो मां स्पष्ट करे छॾियां। मुंहिंजे ख़्याल सां माण्हू इहो ख़बर हूंदो आहे। मां सोचियो माण्हुनि खे ख़बर हूंदी, पर हमेशा न। ठीकु आहे, ॾिसूं था। हाणे उहो सत ॻोल्हे ॻोल्हे पंहिंजे हथनि सां कमु कंदी आहे। सभु चओ उहो पंहिंजे हथनि सां कमु कंदी आहे। उहो धंधे जे जहाज़ जी नाई आहे, रोटीअ जे लाइ शयूं ऐं परियां खां घुराईंदी आहे। उहो छड़ो रोटी पचाईंदी आहे, इन जे बारे में उहो क्रिएटिव बि आहे। उहो राति जो उथी करे वेही रहंदी आहे ऐं पंहिंजे घर वारनि खे रोटी खाराईंदी आहे ऐं सुबुह जो जल्दी उथी प्रभु खे ॻोल्हींदी आहे ऐं प्रार्थना कंदी आहे कि प्रभु सां गॾु वक़्तु गुज़ारींदी आहे। इन खां पहिरीं उहो कोई ॿियो कमु करे ऐं हाणे मां इन खे ॿाहिरि फिटी करण वारी आहियां ऐं शायदि मूंखे इहो नियम कोन ठाहिणो खपे। जॾहिं मूंखे परमेश्वर सां गॾु वक़्तु गुज़ारणो आहे जी ज़रूरत आहे, मूंखे ख़बर आहे कुझु माण्हू जल्दी उथण वारा हूंदा आहिनि, कोन हूंदा आहिनि, पर कुझु न कुझु मां बसि हीअ सलाह ॾियण वारी आहियां कि तव्हां उहो कयो। बसि प्रभुअ सां गॾु उहो वक़्तु बितायो ऐं उन सां ॻाल्हायो प्रभुअ सां। मां कंहिं हद ताईं इहो बि चई सघंदी आहियां, तव्हां वक़्तु कोन्हे पंहिंजे शेड्यूल में
तव्हां वॾी तकलीफ़ में आहियो, तव्हांखे कॾहिं आनंद कोन मिली सघंदव, शांती न मिली सघंदव। उहो राति जो उथी वेही रहंदी आहे ऐं घर वारनि खे रोटी खाराईंदी आहे, पंहिंजे कमवारनि खे अलॻि अलॻि कम ॾींदी आहे। तव्हां सोचींदव मूं वटि बि कमवारी हुजे हा। ख़ैर, शायदि तव्हां उन वांगुरु वर्ताव कयो हुजे हा। उन जे मथां बि उहो थिए हा। मूंखे ख़बर कोन्हे उहो कंहिं ख़त जे बारे में सोचे पई। उहो उनखे ख़रीद करणु वठी हिकु महिनती माई हुई ऐं इनखे स्वीकार कंदी आहे कि उहो अकुल सां उनखे वधायो अथई, ॾाढो वणंदो आहे। उहो पंहिंजे वर्त कर्तव्यनि खां उहो अॻियां वधे थी ऐं जेको आहे उहो उनखे निभाइण लाइ कोशिशि कंदी आहे जेसि ताईं उहो करे सघे। मां तव्हांखे हिन करे थी ॿुधायां कि तव्हां सोचो, मूंखे इहो करिणो आहे, मां इहो करे सघंदो आहियां, मूंखे खपे। तव्हां उन ॻाल्हि में सोचियो उहो कीअं कंदी आहे। हिकु दफ़ो सोचियो, कमिटमेंट ॾियण खां पहिरीं पंहिंजे पाण खां पुछो, छा तव्हां इहो करे सघंदा आहियो सचपच। मां उहो करणु थो चाहियां। उनखे कंहिं ख़त जे बारे में सोच वीचार कंदो आहे, पोइ वरी उनखे ख़रीद थो करे ऐं पोइ उनखे स्वीकार कंदी आहे, कम खे वधाईंदी आहे ऐं पंहिंजे वर्तमान कमनि खे उहो अॻियां वधाईंदी आहे। कोन ॾिसंदी आहे कि कहिड़ो वक़्तु आहे। उन वचन सां पंहिंजी महिनत खां उहो उनखे फल मिलंदो आहे। मूंखे ख़बर आहे तव्हां उन जे बारे में सोचो था, प्रभु उनखे सभु कम ॾिना अथई, इन करे कईं, हिन लाइ न। उहो पंहिंजी कटीअ खे बेल जे केड़े सां ॿधंदी आहे, आत्मिक बल सां। ठीकु आहे। उहो पंहिंजे पाण खे परमेश्वर जॾहिं असांखे जोड़ींदा आहिनि, असां हुनखे ॾिसंदा आहियूं। तव्हां ॾिसो, वचन आणो प्रभुअ सां गॾु ऐं प्रभुअ जे लाइ जेको कमु करिणो आहे उहो प्रभुअ सां गॾु हूंदो ऐं प्रभुअ जे लाइ हूंदो। प्रभुअ जे लाइ हूंदो, प्रभु सां गॾु हूंदो। इहा ई हिकु ॻाल्हि हुई जेको उहो हमेशह लिखे पई। इहो ई पंहिंजे परिवार जे लाइ थी करे, इहो बि इहो लिखियलु आहे, जंहिंजे करे उहो पघार हासिल करण जे लाइ थी करे ऐं पंहिंजे बॉस खे ख़ुशि करण जे लाइ थी कोन करे, पर उनखे सुधारण जे लाइ थी करे। कुझु कम आहिनि जेके उहो करे थी, प्रभु सां गॾु थी करे ऐं प्रभुअ जे लाइ थी करे। ऐं तव्हांखे ॿुधायां थी, इहा केॾी सुठी ॻाल्हि आहे। तव्हांखे जाम सुठो थो लॻे ॿुधण में, पर उन में जाम उनखे तकलीफ़ूं मिलियूं हुयूं। उनजो घर जीवन रोशनी सां भरियल हुयो। उनजो ॾींहुं कोन विसामंदो हुयो, छो त उन्हनि वटि उहो पहिरीं खां ई उहो सभु हुयो जेको मजबूरीअ में माण्हुनि जे लाइ मदद करे सघे। उहो पंहिंजा हथ खोलींदी हुई उन वक़्त ते ऐं माण्हुनि खे उत्साहींदी हुई कि तव्हांखे इहो करणु खपे, जल्दी उथो, तव्हां उथो ऐं देखभाल कयो। उहा हमेशह इहा कोशिशि कंदी हुई, इहे ॻाल्हियूं कंदी हुई कि तव्हांखे सुठा कपिड़ा बि पाइणा आहिनि, पर तव्हांखे घर जे लाइ उहो कम बि करणा आहिनि। वचन 21 में उहो चए थी कि तव्हांखे ॾिसणो आहे कि मसीह जे रत में कहिड़ी ॻाल्हि आहे ऐं तव्हांखे कीअं अॻियां वधणो आहे। उहो हमेशह ईअं चवंदी हुई, तव्हां ॾिसो, उहो तव्हांखे करिणो आहे। ॿिए कंहिंजे लाइ हिकु मिंट ॾिसंदव, पंहिंजे लाइ कुझु सुठा कपिड़ा बि ठाहिण हुजनि, छो त उनजे घर जा सभु माण्हू घटि कपिड़ा पाईंदा आहिनि। इहो मसीह जे रत जो प्रतिनिधिन कंदो आहे। उहो पंहिंजे लाइ ठाहींदी आहे ऐं ॾिसंदा आहियूं पंहिंजे लाइ जाम सुठी ड्रेस आहे। उहो शॉपिंग जे लाइ वेंदी आहे। जॾहिं उनजो घोटु सभा में देश जे ॿाहिरि पुराणियुनि सां गॾु वेठो हूंदो आहे, तॾहिं कॾहिं कॾहिं देव बि इहो ॿुधी करे तंग थी वेंदो आहे कि छा जॉयस मायर जो घोटु आहे। उहो चवंदा आहिनि, उमेद आहे त आहे, मुंहिंजी ज़ाल आहे, पर इहो मुद्दो सही उथायो आहे। उहो सन जा कपिड़ा ठाहे करे विकिणींदी आहे, पंहिंजे अंग जा कपिड़ा न। असां पूरा कपिड़ा पाईंदा आहियूं। हेठां अंग जा वस्त्र ठाहींदी आहे, उहो सन जा कपिड़ा ठाहींदी आहे ऐं विकिणींदी आहे। ख़बर अथव हाणे हलूं था। ॿुधा, मूंखे इहो ख़तमु करिणो आहे। इहा जाम सुठी ॻाल्हि आहे। प्रताप जो प्रतिभो पालन कंदी आहे, उहो भविष्य जो आनंद वठंदी आहे, अचण वारे काल जे बारे में खिलंदी आहे। वचन 26 में उहो अकुल जी ॻाल्हियूं कंदी हुई। उन जे वचन सां कृपा जी शिक्षा जे हिसाब सां हूंदा आहिनि ऐं सलाह इहा ॾींदी हुई कि तव्हांखे पंहिंजे घर में चाल चलन सां ध्यानु ॾियणो खपे ऐं उनखे ॾिसणु खपे। हलो, उहो इहो आहे, मां हिते बीह करे कोन रही सघंदी आहियां, अफ़सोस न कंदी आहियां। घणा ॼणा इहो ॼाणींदा आहिनि कि असांखे अफ़सोस न करिणो आहे। परफेक्ट लेडी इहा इंसान आहे।
उहो छड़ो ॿियनि जी देखभाल थी करे, उहो सभिनीनि खां पहिरीं उथंदी आहे ऐं आत्मिक रूप सां मज़बूत थींदी आहे ऐं पंहिंजे ॾींहं जो प्लान कंदी आहे, कुझु रचनात्मक ॻाल्हियूं कंदी आहे कि कीअं करिणो आहे, कहिड़ी शयूं खपनि, सुठा कपिड़ा पाइणा आहिनि। मुंहिंजे ख़्याल सां वक़्तु अची वियो आहे जीवन मिले। हुन जो घोटु उथी करे हुन जी तारीफ़ कंदो आहे, हुन जा ॿार उथी करे हुन जो धन्य चवंदा आहिनि। उहो ग़लतफ़हमी छॾे ॾियो, मुंहिंजे लाइ कोई कुझु नथो करे, पंहिंजे लाइ कुझु कयो। ख़ैर, काश कोई मुंहिंजे लाइ कुझु करे हा। अगरि तव्हां उहो नथा करणु चाहियो, मां तंग थी वई आहियां इन सवालनि सां, मां बसि कंदी आहियां कम कम कम। ख़ैर, हर वक़्तु कम प्रार्थना कंदी आहियां, बसि ॿियो कुझु न। मां हमेशह चवंदी आहियां कि प्रार्थना कयो, संतुलित रहो, जीवन में अॻियां वधो, पंहिंजी देखभाल कयो, तीअं ई ॿियनि जी बि देखभाल कयो। भुलिजो न, तव्हां हिकु बहितर कमु करे सघंदा आहियो ॿियनि जी संभाल करण में, पाण खे स्वस्थ रखण में, ऐं तव्हां स्वस्थ रहो, पंहिंजी देखभाल कयो। न रखणी आहे त तव्हां पंहिंजी भावनाउनि खे ऐं उन बीमारियुनि खे परे कयो पंहिंजे जीवन जे क्षेत्र मां। तव्हां खे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दर कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।